बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लखारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अमीर ॾिसो पिया रमज़ान शरीफ़ जे मुक़दस महीने में रमज़ान जी फ़ज़ीलत प्रोग्राम आवाज़ टीवीअ ते। उम्मीद थो करियां त अवां जा रोज़ा नमाज़ूं सजदा अल्लाह पाक जी बारगाह में ज़रूरु क़बूल मंज़ूर थींदा, छाकाणि त पाण तमामु वॾे एहतमाम सां, अख़लाक सां, सब्र सां ऐं शुक्रगुज़ारीअ सां इहे लम्हात गुज़ारियूं पिया जेके तमामु घणा बरकत भरिया लम्हात आहिनि। सो बहरहाल अवां कल्ह ॾिठो त पाण ॻाल्हि ॿोल्हि कईसीं सब्र ऐं शुक्र जे बारे में, ऐं सभु ही हुस्न अख़लाक आहिनि ऐं इस्लाम जी ख़ूबसूरती आहे जेके इहे सभु शयूं पाण खे ज़िंदगीअ जे रवां दवां मामलात में सब्र ऐं शुक्र सेखारे थो। ऐं सब्र शुक्र सां पाण खे ज़िंदगीअ में ॿियो छा इनडायरेक्टली मिले थो जंहिंजो आउं सम्झां थो बज़ाहिर अवां खे फ़ाइदो न हुजे थो, पर ईंदड़ मुश्किलातुनि खां इहे सभु शयूं सब्र ऐं शुक्र असांखे बचाए थो। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं त अख़लाक छा आहे। पाण ज़िंदगीअ में हिक ॿिए जो अदब एतिराम करणु अलाए जे छो विसारे छॾियो आहे ऐं असां हिक ॿिए खे छो उन्हनि खे लेवल मुताबिक़ अहमियत नथा ॾियूं। बदकिस्मतीअ सां मायूसीअ सां इहो चवणो थो त पहिरियों अॼुकल्ह पाण इंसाननि खे इंसान ई कोन था सम्झूं। असांजे दिलि मां रहम ख़तमु थी वियो आहे, असीं बेरहम थी विया आहियूं, जॾहिं त असांजो ख़ालिक़ पालणहार ॿाझणहार ख़लकणहार रब करीम तमामु वॾो रहम करण वारो आहे ऐं हुन फ़रमायो आहे त आउं रहम करण वारनि खे पसंदि करियां थो। हिन रमज़ान जे महीने में पाण उन्हनि माण्हुनि जी सिफ़ में बीहूं, उन लाइन में, उन कतार में बीहूं जिन कतारनि में उहे माण्हू बीठल आहिनि जिन माण्हुनि खे अल्लाह पाक पसंदि फ़रमाए थो। सो अवां जी बशमूल असांजे इहा कोशिशि रहंदी त भलाईअ जा कमाईअ जा भलाईअ जा कम करियूं, इबादत जे ज़रिए नेकियनि जी कमाईअ जा कम करियूं। सो बहरहाल अॼु पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं अख़लाक जे बारे में ऐं इन खां पोइ बि ॿिया बि टॉपिक्स हूंदा ज़रूरु पाण शामिलु कंदासीं। सभ खां पहिरियों महिमान असां वटि मौजूदु आहे मुफ़्ती मसूद अहमद क़ाज़ी साहिबु। उन्हनि खे आउं तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां, साईं भलीकार करियां थो। इन खां पोइ नाज़रीन हिकिड़ो ॿियो बि असांजो दोस्त मौजूदु आहे, उनखे बि आउं तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि। साईं ग़ुलाम नबी जाफ़री साहिबु भलीकार करियां थो। ग़ुलाम नबी जाफ़री साहिबु, आउं अव्हां खां पुछणु चाहींदुसि त अख़लाक छा आहे, अख़लाक जो मफ़हूम छा आहे ऐं अख़लाक जी अहमियत ज़िंदगीअ में आहे छा? प्लीज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहिल अतहार अजमईन, सिय्यमा बक़ियतल्लाहि अरवाहुनल फ़िदा, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। सर, जेको तव्हां अॼु टॉपिक रखियो आहे बे इंतहा ज़रूरी टॉपिक आहे, जेको हर मुआशिरे, हर घर ऐं हर फ़र्द जो मसइलो आहे। बिल्कुलु। अख़लाक उहा सिफ़त आहे, उहा सलाहियत आहे जंहिंजे ज़रिए इंसान हर शइ खे जीते सघे थो, हासिल करे सघे थो। यानी अख़लाक जे ज़रिए ई इंसान कामयाब थी सघे थो। अख़लाक जे बद अख़लाक़ी जे ज़रिए इंसान मुआशिरे में नाकाम थो थी सघे। यानी मुआशरती तौर ते, इज्तिमाई तौर ते बि इन बद अख़लाक कॾहिं बि कामयाब न थींदो आहे, आख़िरत में बि कामयाब कोन थींदो। हाणे अख़लाक ख़ुदि पैगम्बर अकरम इस्लाम इन अख़लाक खे हिकु वॾी अहमियत ॾिनी आहे। हिकु वॾी अख़लाक इस्लाम जी निगाह में हिकु वॾी अहमियत जो हामिल सिफ़त आहे। ख़ुदि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अगरि असां सवाने हयात खे ॾिसूं, उनजो जेको मक़सदु आहे, बेअसत जो जेको मक़सदु आहे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो क़ुरान जी रोशनी में, आयात जी रोशनी में अगरि ॾिसूं त ख़ुदि सूरह बक़रा में आयत आहे, हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। हाणे इन्हे में जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु, बेअसत जो जेको मक़सदु ॿुधायो वियो आहे, बेअसत जो जेको हदफ़ ॿुधायो वियो आहे, ख़ुदा जे आयात जी तिलावत ऐं उन्हे जी जो तारुफ़ कराइण। लेकिन ख़ुदि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेअसत जो ख़ुदि हिकिड़ो
फ़लसफ़ो ॿुधाइनि था त मूंखे छा लाइ मबूस कयो वियो आहे, मूंखे छा लाइ मोकिलियो वियो आहे, मूंखे हिन इज्तिमा, हिन माहौल ऐं हिन इंसानियत में छा लाइ आंदो वियो आहे। ख़ुदि पैगंबर ॿुधाइनि था। हिकु इंसानु बहितरीन तरीक़े सां पाण ॿुधाए सघे थो त आउं छा लाइ आयो आहियां, मुंहिंजो मक़सदु छा आहे। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस आहे, इन्नी बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़, मूंखे मोकिलियो ई इन करे वियो आहे जो मां मुआशिरे में भले अख़लाक जी तबलीग कयां, वाह वाह, तरवीज कयां, मुआशिरे में अख़लाक जी सिख्या ॾियां। ऐं ख़ुदि पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत भरी पई आहे भले अख़लाक सां। अहिड़ो अख़लाक जेको दुश्मन खे बि शिकस्त थो ॾिए। नबी मुकर्रम जो अख़लाक़ी पहलू ॾिसो त 40 साल विलादत खां वठी बेइज़त ताईं, नबूअत जी बेइज़त ताईं अहिड़ो अख़लाक ॾियारे थो जो कंहिंखे बि एतिराज़ न आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, कंहिंखे बि एतिराज़, उनजी ज़ात ते कंहिंखे बि एतिराज़ न आहे। दुश्मन आहे, सरसख़्त दुश्मन आहे। इस्लाम हू नज़रिए पैगंबर जो मुखालिफ़ आहे, लेकिन सिफ़ात पैगंबर जो मुखालिफ़ न आहे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु। साईं गुलाम नबी साहिबु, असीं इन मुआशिरे में ख़ासि तौर ते ॾिसंदा आहियूं, असीं ॾाढा जल्दबाज़ थी विया आहियूं, हिक ॿिए जी क़दुरु कोन था करियूं, इज़त कोन था करियूं। हालांकि असां पाण रत जी रिश्तनि में ॾिसूं था। ख़ासम ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि मायूस कोन इहा चवणु चाहींदुसि, पंहिंजा ॿारड़ा ई वालदेन जी इज़त नथा कनि, एतिराम नथा कनि। उस्ताद जो एतिराम घटिजी वियो आहे, कारी साहिबान जो एतिराम घटिजी वियो आहे, मुआशिरे में मोज़िज़ माण्हुनि जो एतिराम घटिजी वियो आहे। इन सां असांजे मुआशिरे जो बिगाड़ छा थो थिए, छा चवणु चाहींदो? साईं ॾिसो त अख़लाक जेको आहे, उन जो अख़लाक जो, सुठे अख़लाक जो आगाज़ पहिरियों मकतबई तरबियत गाह, पहिरीं तरबियत गाह, पहिरियों मकतब, पहिरियों स्कूल घर आहे। बिल्कुलु। अगर घर जो अख़लाक, घर जो माहौल सुठो न आहे त पोइ उहो अख़लाक ॿार जंहिंखे तव्हां तरबियत ॾांहुं वठी पिया वञो, जंहिंजी तरबियत तव्हांखे करणी आहे, छो जो हिकिड़ी उमिरि आहे, हिकिड़ी एज आहे, उन खां बाद में हू स्कूल वेंदो, उस्तादनि खां अख़लाक सिखंदो, या मुआशिरे में वेंदो त अख़लाक सिखंदो। लेकिन पहिरीं झोली जेका, पहिरियों जेको मदरसो आहे ॿार जी तरबियत ऐं सुठे अख़लाक जो, उहा माउ आहे। बिल्कुलु। अगरि माउ सुठे अख़लाक जी हामिल आहे त पोइ औलाद ते उहे असरात ज़ाहिर थींदा। वालिद अगरि सुठो, पीउ अगरि सुठो अख़लाक वारो आहे त उहो उतां ॿारु उहो ई सिखंदो जेको घर जो माहौल। इहो तजुर्बे शुदा ॻाल्हि अथव त जहिड़ो घर जो माहौल आहे, अगरि तव्हांजो माहौल आहे मज़हबी त तव्हांजो ॿारु मज़हबी थी निकिरंदो। अगरि तव्हांजो घर जो माहौल ग़ैर मज़हबी आहे, आम दुनियावी माहौल आहे, त तव्हांजो ॿारु उन ई तरबियत सां उहो ई ज़ेवर पाए निकिरंदो ॿाहिरि। लिहाज़ा पहिरीं तरबियत लाइ ज़रूरी आहे त असांखे घर जे माहौल खे, अच्छा अगरि अख़लाक सुठो आहे त पोइ इहो अख़लाक, इन अख़लाक जा असरात मुआशिरे ते, हिकु फ़र्द जो अख़लाक, सुठो अख़लाक मुआशिरे खे तश्कील थो ॾिए, माहौल खे तश्कील थो ॾिए। यानी फ़र्द अगरि सुठे अख़लाक वारो आहे, फ़र्द जीअं चवंदो बारिश जा कतरा थी करे दरिया थींदो आहे, कतरा थी करे दरिया थींदो आहे, ईअं फ़र्दनि अगरि तव्हांजो मुंहिंजो मुआशिरे जो अख़लाक सुठो आहे त उन मां हिकिड़ो जामे ठहंदो, मुआशिरो ठहंदो, ऐं सुठे अख़लाक वारो, मुआशिरती अख़लाक वारो, इस्लामी अख़लाक वारो तॾहिं ठहंदो जॾहिं घर जो माहौल सुठो। बिल्कुलु, ॾाढो सुठो फरमायो। हा साईं मुफ्ती मसूद साहिबु, आउं पुछणु चाहींदुसि त ज़बान जो अख़लाक कीअं अमली तौर ते नज़र अचे थो ऐं ज़बान जो अख़लाक आहे छा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो उन्वान बि तमामु इंतिहाई अहम आहे, अख़लाक, हुस्न अख़लाक। अॼु असांजे मुआशिरे जो जेको बिगाड़ आहे, जेकी रिश्तनि जो भरम न रहियो आहे, जेकी दिलनि जे अंदरि नफ़रत घर करे वेठी आहे, माउ धीअ खां, पुट पीउ खां, ॿिया त परे जा रिश्ता, माना इहे वेझा भाउ भेण जो रिश्तो, इहे वेझा रिश्ता बि जाननि जा दुश्मन बणिजी चुका आहिनि। उन्हनि जी असल वजह बि इहा आहे जो उन्हनि जे अंदरि अख़लाक़ियात मौजूदु कोन्हे का। अख़लाक मां मुराद छा आहे? हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेकी ज़बान सां त सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, ज़बान सां त बहितरीन रवैये सां पेश ईंदा आहिनि, पर उन्हनि जो जेको अमली किरदारु हूंदो आहे उहो बुरनि अख़लाक़नि वारो हूंदो आहे।
ज़बान सां निकिरंदड़ लफ़्ज़नि जो चुनाव त उन्हनि जो भलो हूंदो आहे, पर उन्हनि जो जेको हलण वारो किरदारु हूंदो आहे उहो किरदारु बदनीयत वारो हूंदो आहे। तो अख़लाक जेको आहे उन अख़लाक खे ॿियूं जेके इबादतूं आहिनि, मिसाल तौर ते इंसान जेको मौजूदु आहे मुस्लमान, उन जो जेको रोज़ो आहे, निमाज़ आहे, ज़कात आहे, इहो हिकु हिसो आहे। हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इबादतुनि जो हिकिड़ो हिसो आहे, बाक़ी जेकी 9 हिसा आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ हुस्न अख़लाक सां आहे। अगरि को माण्हू सची ॻाल्हि ॻाल्हाए थो उहो सुठो अख़लाक आहे, अगरि को माण्हू कूड़ ॻाल्हाए थो बुरो अख़लाक आहे, अगरि कोई माण्हू कंहिंखे नसीहत करे थो सुठो अख़लाक आहे, अगरि माण्हू कंहिंजी ग़ीबत गिला करे थो बुरो अख़लाक आहे। अहिड़े तरीक़े सां ज़िंदगी जे हर पहलू खे वठो त हिकिड़ा उहे किरदार आहिनि जेके सुठा अख़लाक आहिनि, हिकिड़ा उहे किरदार आहिनि जेके बद अख़लाक आहिनि। सुठा किरदार इंसान खे सुठो इंसान बणाइनि था, बद किरदार इंसान खे बुरो इंसान बणाइनि था। ऐं अल्लाह तबारक व तआला जीअं पंहिंजा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया, उहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला जा मोकिलियल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतुनि खे, रब जे बाननि खे सुठा अख़लाक सेखारण आया, उन्हनि जी तालीम ॾियण आया। ऐं नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुठनि अख़लाकनि जी तकमील लाइ मोकिलियो वियो आहे। ऐं रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में फरमायो इन्नक लअला खुलुक़िन अज़ीम, ए हबीब तुंहिंजा अख़लाक, तुंहिंजो ख़ुल्क़ तमामु घणो अज़ीम आहे, बुलंद आहे, बाला आहे। त इंसान जो जेको अख़लाक आहे न, उहो अख़लाक इंसान खे तमामु वॾी मंज़िल ते, ऐं केतिरा ई मिसाल असां वटि मौजूदु आहिनि त केतिरा ई ग़ैर मुस्लिम काफ़िर जेकी हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जान जा दुश्मन हुआ, उन्हनि जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक ॾिठा त उहे काफ़िर मुस्लमान बणिजी विया हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक ॾिसी ऐं ॿुधी करे। नजाशी बादशाह हिकु वक़्तु इस्लाम जी तहक़ीक़ात जे लाइ इस्लाम मुस्लमाननि खे घुरायो त अव्हां जो इस्लाम आंदो आहे उहो कहिड़े बुनियाद ते आंदो आहे, तव्हां छा ॾिठो आहे इस्लाम में? त उते जेकी मौजूदु मुस्लमान हुआ उन्हनि ॿुधायो त असां पहिरीं, इस्लाम खां पहिरीं असां बुतनि जी पूॼा कंदा हुआसीं, असां वहदहू ला शरीक रब खां हटी करे पंहिंजा हथ जा महबूद बणायासीं, ऐं असां वटि रिश्तनि जो भरम न हूंदो हुयो, असां नंगा थी करे तक़ाबतुल्लाह जो तवाफ़ कंदा हुआसीं। जॾहिं हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जो असांखे पैगाम ॾिनो त पहिरीं पहिरीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां ते फ़र्ज़ आहे त तव्हां जेको आहे सो ॿियनि माण्हुनि सां सुठनि अख़लाक़नि सां पेश अचो, पंहिंजा जिस्म ढकियो, पंहिंजे नियाणियुनि सां सुठे वर्ताव सां पेश अचो, रिश्तेदारनि सां भले भरम सां पेश अचो, ऐं इबादत हिकु वहदहू ला शरीक रब जी कयो। ऐं उन जॾहिं इहे अख़लाक ॿुधा पोइ उहो कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो। साईं गुलाम नबी साहिब पाण इख़्तिलाफ़ राय में अक्सर तौर अख़लाक जूं हदूं क्रॉस करे वेंदा आहियूं। हालांकि पंहिंजनि ख़्यालनि जो इख़्तिलाफ़ हुजे थो, मुख़्तलिफ़ मामलात में अव्हां जा ख़्याल पंहिंजा हुजनि था, मुंहिंजा ख़्याल पंहिंजा हुजनि था। जॾहिं का डिस्कशन थींदी आहे त पोइ पाण हिकु माना जेको दाइरो आहे उनखे विसारे था छॾियूं, पोइ ज़ाती हमलनि ते अची था वञूं। त पोइ अव्हां छा चवंदव त इख़्तिलाफ़ राय में अख़लाक जो बहितरीन मुज़ाहिरो कीअं करे सघिजे थो? नज़रियाती इख़्तिलाफ़ जेको आहे बुनियादी तौर ते नज़रियाती इख़्तिलाफ़ रहमत हूंदो आहे। इल्मी इख़्तिलाफ़, नज़रियाती इख़्तिलाफ़ जहालतनि जे पर्दनि खे चाक करे हटाए करे इल्म ॾांहुं वठी वेंदो आहे। नज़रियाती इख़्तिलाफ़, अगरि नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे, हिकु नज़रियो मुंहिंजो आहे, हिकु नज़रियो तव्हांजो,
हिकु नज़रियो आहे साईं जो, हर नज़रियो जो इज़हार करणु ऐब नाहे, नज़रिए खे मुसलत करणु ऐब आहे। मुंहिंजो नज़रियो मूं वटि आहे, उन जी का मूं वटि एविडेंस हूंदो, को दलील आहे, को बुनियाद उन नज़रिए जो आहे। भलो इंसान, भलो उस्ताद, मुरबी उहो आहे जेको नज़रिए में या पंहिंजी ॻाल्हि में कंहिं राय खे ॿिए ते मुसलत न करे, नज़रियो पेश करे। जीअं क़ुरान मजीद में भी आहे, ख़ुदि दीन जहिड़ी अज़ीम नेमत जे लाइ बि इहा आहे, लकुम दीनुकुम वलिय दीन। जेॾी महिल नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दीन खे पेश कयो त दीन में इजबार कोन कयो अथसि, कंहिंखे मजबूर कोन कयो अथसि तो इन दीन जेको मो दीन आंदो आहे सभिनी खां भलो आहे, आदियाननि मंझां सभिनी खां भलो आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त दीन हक़ीक़त में दीन इस्लाम आहे, ॿिया अदियान उन जे मुक़ाबले में न आहिनि, दीन इस्लाम आहे। लेकिन उन्हें दीन इस्लाम जहिड़े नज़रिए में बि पैगंबर खे इख्तियार न आहे त कंहिं ते इजबार करे, कंहिंखे मजबूरन दीन ॾांहुं आणे। त जेको आम मुआशरे में अगरि को पंहिंजो नज़रियो, को पंहिंजो फ़लसफ़ो, को पंहिंजी थ्योरी, को पंहिंजो अक़ीदो कंहिं ते मुसलत करणु चाहे, वो साइंसी अक़ीदो हुजे, इल्मी अक़ीदो हुजे, मज़हबी अक़ीदो हुजे, कहिड़ो बि नज़रियो तव्हां कंहिं ते ॿिए ते मुसलत नथा करे सघो। ऐं अख़लाक इजाज़त नथो ॾिए त तव्हां कंहिं इल्मी बहस में बद अख़लाक़ी कयो। ऐं अगरि को इंसान इल्मी बहस में बद अख़लाक़ी थो करे त नतीजो इहो थो निकिरे त उहो शिकस्त खाई थो वञे। उन जी दर हक़ीक़त शिकस्त ई आहे, जज़्बाती इन करे पियो थिए जो हू पंहिंजी राय ते इस्तदलाल कोन थो रखे, उन वटि का दलील कान्हे का, इन करे उहो मुसलत, ज़बरदस्ती मुसलत, अख़लाक जूं हदूं किरास थो करे। लिहाज़ा बहितरीन इंसान इहो आहे जेको पंहिंजी गुफ़्तगू, पंहिंजे इल्मी गुफ़्तगू, पंहिंजे नज़रिए, पंहिंजे मकाले, पंहिंजी थ्योरी खे अख़लाक जे दायरे में रखी करे पेश करे ऐं उन ते पंहिंजे ॿिए खे, साम्हूं वारे खे मंझराए क़ाइल करे। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक मां सम्झां थो उसने अख़लाक आहे, अख़लाक जो बहितरीन नमूनो आहे, इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे मुफ़्ती साहिब? तमामु अहम सुवाल आहे। ॾिसो, मूं जीअं पहिरीं अर्ज़ु कयो त रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमायो, इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ए हबीब तुंहिंजो ख़ुल्क़ तमामु असीम आहे। ऐं ॿी जॻह ते रब तबारक व तआला फरमायो, वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रब तबारक व तआला फरमायो त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे बहितरीन अख़लाक सेखारणु आयो आहे, त जंहिंजो ख़ुल्क़ तमामु असीम हुजे। हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मूंखे ॻाल्हि यादि अची वई। हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो ग़ुलाम ऐं सहाबी आहे जंहिंखे संदुनि जी अमड़ हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में छॾे वई ही त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही अव्हां जी ख़िदमत जे लाइ मां अव्हांखे ॾेई छॾियां थी। त उहो चए पियो, फरमाए थो हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु त मूं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में 10 साल गुज़ारिया ऐं इन्हनि 10 सालनि में नबी पाक साहिबुल औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कॾहिं उफ़ बि न चयो, गुस्से में निहारियो बि न। महबूबन जो अख़लाक त ॾिसो न। इंसान आहे, कॾहिं इंसान खां कोई घटि वधि कमु थी वेंदो आहे, ग़ुलाम आहे, कोई कमु न बि करे सघंदो आहे। ऐं सुभान अल्लाह, हिकु दफ़ा हज़रत अंस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कोई कमु चयो त ही कमु वञी करे अचु, ऐं मुंहिंजो दिलि में इरादो इहो हो त मां इन कम जे लाइ वञा थो ऐं इहो कमु करे ईंदुमि। पर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हुज्जत कंदे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां न वेंदुमि। त महबूबन मुस्कुराए फरमायो, वञ ही कमु करे अचु। जे मां ॿाहिरि निकितुसि, जॾहिं ॿाहिरि निकितुमि ऐं इन नियत सां निकितुमि त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूंखे हुकुम आहे ऐं इहो कमु मूंखे करिणो आहे। ॿाहिरि निकितुमि त ॿार बीठा रांदि खेॾनि पिया, मुंहिंजा बि ख़्यालात ॿाराणा हुया ऐं मां वञी करे ॿारनि सां गॾु रांदि खेॾणु बिहजी वियुसि। काफ़ी देरि थी वई। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक खां
ॿाहिरि निकिरी आया ऐं ॿाहिरि निकिरी अची ॾिठो त मां ॿारनि सां खेॾी रहियो आहियां, जेको हुकुम महबूबनि मूंखे फरमायो मां उन जे लाइ घरों निकितो आहियां, पर ॿारनि सां गॾु खेॾण में बिहजी वियो आहियां। त हाणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्सो न फरमायो, कावड़ जो इज़हार न फरमायो, तलख कलामी न फरमाई, बल्कि सुभान अल्लाह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबस्सुम फरमायो, मुस्किरायो, खिलिया। जॾहिं हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर पाक साहिबुल औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त हज़रत अनस जे दिलि में पाण बयानु करे तो मूंखे ख़्यालु आयो त शायदि मूं महबूबनि जो हुकुम न मञियो आहे ऐं महबूब पंहिंजो मूंसां मता हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमाइनि त छो न वियो आहीं। मां इन पंहिंजो वहम में गुम हुयुमि त जॾहिं ॾिठमि महबूब मुस्किरायो, मुंहिंजा सभु थक लही विया ऐं महबूब फरमायो अनस तोखे जेको असां कमु चयोसीं जे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां वञा थो, महबूबनि फरमायो हा वञ उहो कमु करे अच। यानी इहो महबूबनि जो हुस्न अख़लाक़ हुयो। ऐं असांजो रवैयो छा आहे, अगरि असांजो को ग़ुलाम नौकर ॿिया त पर जेकॾहिं सॻो पुट बि असांजो कंहिं कम में लेट कंदो त असां यकदमि उन सां तलख कलामी सां पेश ईंदासीं, ग़लति रवैये सां पेश ईंदासीं, घटि वधि उन खे चवंदासीं। ऐं जॾहिं उन जे ज़हन ते इहे असां रवैया छॾींदासीं त उन जो ज़हन बि मुंतशिर थी वेंदो ऐं उन जे ज़हन जे अंदरि बि नफ़रतूं जनम वठंदियूं ऐं पोइ उहो जेको आहे सो नफ़रतुनि ऐं बग़ावतुनि ऐं हिकिड़े ग़लति रवैयनि सां असां जो मुआशिरो पेश अचे थो। त असांखे महबूबनि जो हुकुम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब जे क़रीब उहो आहे वधीक जंहिंजा अख़लाक भला आहिनि। हेॾां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हेॾां माण्हू सॼी ज़िंदगी जा रोज़ा रखे, निमाज़ूं पढ़े ऐं हेॾां उन जा अख़लाक सुठा आहिनि त उहे सुठा अख़लाक वज़नदार बणिजी वञनि था। बिल्कुलु ठीकु, ॾाढो ज़बरदस्त साईं। ग़ुलाम नबी साहिब मुआशरे में ॾिसूं था त बिगाड़ बि वधे थो, पर असां मुआशरे में रवादारी, बराबरी, हिक ॿिए खे सम्झणु, हिक ॿिए खे अहमियत ॾियण जो मुज़ाहिरो कीअं करे सघूं था? छा इन्हनि सभिनी शयुनि में अख़लाक जो बि को किरदारु आहे? यकीनन कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके बिल्कुलु उन्हनि जे न हुजण जे करे ई मुआशरे में बिगाड़ आहे। इंसान जेको अमली तौर ते बुनियादी तौर ते जेका इंसान जी पैदाश आहे उहा हिकु सुठे इंसान तौरु थिए थी। जेका इंसान जो तवल्लुद आहे उहो सुठे इंसान जी बुनियाद ते थिए थो। पोइ मुआशरे में अचण खां बाद में उन में बिगाड़ अचनि था। असांजे माहौल में अचण खां बाद में उन में 19-20 जा जेके बिगाड़ आहिनि उहे अचनि था। लिहाज़ा भलो इंसान तॾहिं तरबियत याफ़्ता थी सघे थो, भलो इंसान मुआशरे में थी सघे थो जॾहिं उनखे उहो माहौल ऐं तरबियत जा उहे वसाइल मिलनि। कीअं थो थी सघे? हाणे भलो अख़लाक ॾांहुं या भले किरदारु ॾांहुं कीअं थिए, उन जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। पहिरियों त जीअं मां पहिरियां बि अर्ज़ु कयो त इहो घर जो माहौल, उन खां बाद में स्कूल इंसान जी बुनियादी तरबियत गाह आहे। जॾहिं इहो ॿारु स्कूल जी उमिरि में अचे थो, स्कूल में वञे थो, अगरि उनखे उस्ताद अख़लाक भलो पेश ईंदो त हू अगरि मुरबी भलो आहे त जंहिंखे तरबियत थिए पई उहो बि भलो थींदो। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां अख़लाक जो मुज़ाहिरो उस्ताद पाण करे, उते जा जेके ज़िमेदार माहौल जा ज़िमेदार आहिनि उन्हनि खे अख़लाक जो मुज़ाहिरो करिणो पवंदो ताकी उहो उन ते, उन शागिर्दनि ते, उन्हनि ॿारनि ते, उन मुआशरे जे जेके तरबियत लाइ जेके अचनि पिया उन्हनि ते हिकिड़ो सुठो ऐं मुस्बत असर पेश अचे। बिल्कुलु ठीकु साईं, बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कईसीं अख़लाक बाबति। उमीद थो करे तव्हांखे ऐं बशमूल असांजे सिखण लाइ तमामु घणो कुझु मिली वेंदो। वरी सुभाणे मिलंदासीं साॻी मंच ते साॻी महिमाननि सां गॾु, नवनि मौज़ुअनि सां गॾु। इन उमेद सां तव्हां पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। रमज़ान जो मुबारक जो महीनो आहे, इबादतूं कंदा। पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लखारी खे ॾींदा इजाज़त।